असां मेहराण प्रेस क्लब जे तरफ़ां असांजी टीम हिते माणकाणी में मौजूदु आहे। अब्दुल खोकर ऐं अब्दुल हमीद कोसो ऐं आज़ाद इम्तियाज़ सियाल। कुझु वक़्तु अॻु में ही असांजे साम्हूं शहबाज़ ख़ासकेली आहे जेको मज़दूर हुयो ऐं सेलर ते मुंशी हुयो। ही बि कंहिं मूज़ी मर्ज़ में वरितल हुयो। हिन जी असां इहो पोस्ट हलाई हुआसीं। अलाह जी महिरबानी सां, दोस्तनि जी महिरबानी सां काफ़ी सारी हिन जी मदद थी ऐं हिन इलाजु करायो आहे ऐं अलाह जी महिरबानी सां हींअर सिहतयाब थींदो थो वञे, मगर घर में वेही वियो आहे, मज़दूरी नथो करे सघे। उन करे हिन जी भेण आहे, उन जी ॾाज लाइ हिननि लाइ दोस्तनि खे असां अर्ज़ु था कयूं त जेको जंहिंखां थी सघे सरहदी वारनि खे अपील कयूं था त हिननि जी भेण आहे ऐं हीअ अमड़ वेठी आहे, हिन जी धीउ आहे। हिननि खे उहा धीउ पंहिंजी उथारणी आहे। उन सिलसिले में असां हिननि खां लाइव वठूं था, इहो हिननि जो मौक़ो बि वठूं था ऐं दोस्तनि खे बि अपील कयूं था त हिननि जी जेतिरो थी सघे जंहिंखां मदद हिननि जी कई वञे। अमा, तव्हां छा ॿुधाइणु चाहींदव? तव्हांजी धीउ उनखे उथारणु चाहियो था त उन ग़रीब आहियूं, जेतिरी तव्हांखे थी सघे मदद कयो। अच्छा, तव्हांजो ही पुटु हिकिड़ो हुयो कमाइण वारो, जेको कमाईंदो हुयो, सेलर ते मुंशी हुयो, हींअर बीमारी में कंहिं मूज़ी मर्ज़ में वरितल आहे ऐं अलाह जी महिरबानी सां ही उन में इलाजु बि हिन जो हले पियो, शफ़ा बि थी वियो आहे ऐं अञा बि पर हाणे घर में वेही वियो आहे। तव्हांजी न्याणी आहे, उनखे उथारणु था चाहियो, उनजे लाइ तव्हांखे मदद जी हेल्प घुरिजे। नाज़रीन, सां गॾु लाचार हिकिड़ी बेबस अमड़ सां गॾु मौजूदु आहे, जेका पंहिंजी न्याणी जी शादी कराइणु चाहे थी। पुटु जेको कमाइण वारो आहे उहो बि हिन वक़्तु बीमार आहे, मज़दूरी ते नथो वञी सघे, अमड़ लाचार आहे। असां सभिनी मेहड़वासियुनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे, सिंध वासियुनि खे अपील था कयूं त अमड़ जी जेको आहे जेतिरी मदद करे सघो तव्हां कयो। तव्हां बि न्याणियुनि वारा हो, सबको न्याणियुनि वारो आहे। अॼु हिन जी न्याणी जेका आहे उनखे उथारे नथी सघे, छो जो माना शादी में ख़र्चु थींदो, पर जेको ग़रीबाणो जेको बि ख़र्चु थिए, सभिनी मेहड़वासियुनि खे अपील था कयूं त ख़ुदारा हिन अमड़ जी मदद कई वञे। शहबाज़, तूं कुझु चवणु चाहींदे? तुंहिंजो काफ़ी सारो दोस्तनि तुंहिंजो इलाज जे हिसाब सां तुंहिंजी मदद मां तमामु शुक्रगुज़ार आहियां दोस्तनि जो, जिन्हनि जी महिरबानी सां अलाह से मूंखे नई ज़िंदगी ॾिनी। मालिक सां सभिनी खे ख़ुशि कंदो। अच्छा, भेण जी ॾाज लाइ तव्हां कहिड़ी अपील कंदव दोस्तनि खे? दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे जेका मदद थी सघे। तव्हां मज़दूर हुयो, हाणे मज़दूरी नथा कयो, घर में वेठा आहियो, तव्हां ई वाहिद कपील हुयो। बेरोज़गार आहियूं। अमा, केतिरो ख़र्चु थींदो आहे ॾाज ॾाण जो? केतिरो ख़र्चु? जेतिरो ॾेई सघूं माना। अच्छा, मिस्किनी हाल में जेको थी सघे। नाज़रीन, असां शहबाज़ जो मोबाइल नंबर बि हिन ते रखूं था, अकाउंट नंबर बि रखूं था त जीअं सिधी जेको आहे उहा मदद हिन ताईं पहुची वञे। दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त दोस्त वापारु कनि था, ॿियो घणो कुझु कनि था, हीअ डायरेक्ट अलाह सां हिननि जो वापारु थींदो ऐं हिननि जो डायरेक्ट हिननि जी जेका मदद कई वेंदी, ईअं सम्झे त उन्हनि जो अलाह सां ई सौदो आहे ऐं अलाह जे तरफ़ां उन्हनि दोस्तनि खे इनशा अल्लाह उजूरो ज़रूरु मिलंदो। जज़ाकल्लाह।